तो कहते भगवान कीअं कृपा करे कोई समझी नथो सके भाई। कहते प्रभु जी कीअं दया थी वञे, कहिड़े बि बहाने सां वो प्रभु परमात्मा कृपा करे छॾींदा आहिनि। भगवान खे त बसि बहाना खपनि भाई। चओ हरे राम। प्रभु खे केवल बहाना खपनि। छोटो सो बहानो भी भगवान लाइ काफ़ी हूंदो आहे। चओ राम। छोटो सो ही कोई बहानो भगवान खे मिली वञे न कि अरे हे मांजी भक्ति तो करे, हे हिन दर जी सेवा तो करे, हे रोज नाम तो जपे, रोज सुखमनी जो पाठ तो करे, रोज गीता तो पढ़े, भागवत तो पढ़े, रोज कथा कीर्तन में हाजिरी तो लगाए, बस भगवान एतरे में भी तारे छॾींदा आहिनि। चओ राम। कोई सेवा तो करे, भगवान तारे छॾींदा आहिनि। माता शबरी ते भगवान कीअं कृपा कई। माता शबरी कोई सेठ साहूकार जी न्याणी या उन्हनि जे घर जी त न हुई। अरे शबरी माता त भगवान राम सां मिली करे एतिरो बि चयो कि प्रभु मूंखे कुझु बि न ईंदो आहे, ना मूंखे नाम जपण ईंदो आहे, न ध्यानु करण ईंदो आहे, न भक्ति करण ईंदी आहे, न कोई सेवा ईंदी आहे, कुझु बि न ईंदो आहे। पोइ बि राम जी आया उन्हनि ते कृपा करण जे लाइ। छो जो भगवान खे हिकिड़ो बहानो मिली वियो कि हिननि संतनि जी सेवा कई आहे। चओ राम। माता शबरी उन्हनि संतनि जी सेवा कई। कथा ॿुधाई आहे न तव्हांखे मतंग ऋषि जी। उन्हनि आशीर्वाद ॾिनो कि तूं असांजी सेवा कई आहे, तोखे असां छा ॾियूं। माता शबरी चयो तव्हां बसि इहो ई आशीर्वाद ॾियो कि मां निरंतर भक्ति कयां, निरंतर सेवा कयां। त मतंग ऋषि चयो इहो त आशीर्वाद तोखे मिलंदो, पर असां तोखे हिकिड़ो विशेष तो ते कृपा था कयूं कि जंहिं परमात्मा खे दुनिया ॻोल्हींदी आहे, तुंहिंजो सेवा जो लाभ इहो आहे कि उहो परमात्मा ॻोल्हींदो तोखे ईंदो। चओ राम। ऐं ॾिसो परमात्मा आया बि। चओ जय श्री कृष्ण। परमात्मा आया बि। इते अगरि कोई माण्हू कंहिंजे लाइ चई हली अचे, अरे मां तुंहिंजे लाइ चई आयो मैं थी भाई, हाँ तोखे वञिणो पवंदो। चओ हरे राम। थोड़ो प्रैक्टिकली सोचो भाई चक्कर बाटा वारा। हाँ कोई कंहिंखे कोई चई हली अचे, अरे मां तुंहिंजे लाइ चई आयो मैं थी, हे मुंहिंजे बदिरां हली ईंदी। काथे मञींदा आहियूं असां कुझु ॻाल्हियूं। चओ जय श्री कृष्ण। हाँ न, पर भगवान ॾिसो मञनि था। उन्हनि जी लीला उहे ई सम्झी सघनि था। अपने कर्तव्य जाने आ। पंहिंजे संतनि जा वचन पालन करण जे लाइ, उन्हनि जा वचन सत्य करण जे लाइ भगवान कई लीलाऊं कई आहिनि। चओ राम।